अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में वलिकार आवां सायरा सुमरो ऐं हिन बुलेटिन में असां सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान जो एटमी प्रोग्राम 20 सालनि ताईं मुअतल करण ते को बि एतराज़ न आहे। ताइवान मामले ते को बि तकरार थियण न पियो वञे, उन बाबति को बि वाइदो न आहे कयो। फ़िलहाल ताइवान खे हथियार ॾियण जो को बि फ़ैसिलो न थियो। थी सघे थो त हथियार ॾियूं। ताइवान बाबति पॉलिसी तब्दील नाहे कई। मीडिया सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर पारां पाकिस्तान जे हिकु भेरो ॿीहर तारीफ़। ट्रंप चयो आहे त कुझु ॾींहं अंदरि ईरानी तेल ख़रीद कंदड़ चीनी कंपनियुनि तां पाबंदियूं ख़तमु कंदासीं। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास अराग़ची चयो आहे त ईरान तकरार जो को बि फ़ौजी हल नाहे। विढ़ण जे लाइ तयार आहियूं। सिफ़ारतकारी चाहियूं था गुंडागर्दी तारीख़ खे कचरा कुंडी में उछलाए छॾींदी। दिल्ली में ब्रिक्स परॾेही वज़ीरनि जे कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे ईरानी परॾेही वज़ीर चयो आहे त हरमज़ वापारी जहाज़नि जे लाइ खुलियल आहे। जहाज़नि जो अमलो ईरान सां सहकार करे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां चीनी कारोबारी वफ़द जी मुलाक़ात। वज़ीर आज़म पारां पाक चीन कारोबारी सतह ते ताउन वधण ते इत्मीनान जो इज़हार। शहबाज शरीफ़ चयो आहे त ताउन सीड़पकारी ऐं सनअती शराकतदारी खे हथी वठाईंदो। हलंदड़ महीने जे आख़िर में चीन जे दौरे जो मुंतज़िर आहियां। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बलोचिस्तान जे अवाम लाइ पीपल्स एयर एम्बुलेंस जो इफ़्तिताह करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बलोचिस्तान जे 8 ज़िलनि में चाइल्ड लाइफ फाउंडेशन सां गॾिजी कमु कयो पियो वञे। पीपल्स पार्टी हमेशह अवाम दोस्त ऐं क़रीब दोस्त सियासत कंदी आहे। पूरे ख़िते ऐं दुनिया में तमामु घणियूं मुश्किलातूं आहिनि, उन करे माशी मुश्किलातूं में बि इज़ाफ़ो थी रहियो आहे। बलोचिस्तान में सिहत वारे शोबे जे 11 मनसूबनि जी इफ़्तिताही तक़रीब कोटिया में मुनक़िद। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब खे ख़िताब कंदे चयो आहे त बलोचिस्तान जे हर शहरी जो हक़ आहे त खेसि मुफ़्त ऐं मयारी सिहत जूं सहूलियतूं मिलनि। कोशिश रही आहे त अवाम खे मुफ़्त ऐं मयारी इलाज जो सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। सिहत जूं सहूलियतूं अवाम खे उन्हनि जे दरवाज़े ताईं मिलणु घुरिजनि। ईद खां पोइ बलोचिस्तान में BICV जो इफ़्तिताह कंदासीं। सिंध में गैर मुल्की मावनत सां जारी मनसूबनि में मुबैना बेज़ाब्तगियूं। इक़्तिसादी मामलनि बाबति सेनेट कमेटी तरफ़ां ॻणती जो इज़हार। सेनेटर सिफ़ लाबरो जी सदारत ते सेनेट जे इक़्तिसादी मामलनि वारी कमेटी जो इजलास दौरान कराची मास ट्रांज़िट मनसूबनि में देर ते ख़दशनि जो इज़हार कयो वियो। पावर डिवीज़न तरफ़ां मैसर जी आय खां 20.8 अरब रुपया वसूली में देर ते बि ख़दशनि जो इज़हार। इजलास में 765 KV दासो इस्लामाबाद ट्रांसमिशन लाइन मनसूबे में अहल फोरम खां 1.282 अरब रुपयनि जी वसूली में बि देर। कमेटी चेयरमैन चयो आहे त चीफ सेक्रेटरी सिंध खे ख़त लिखी आगाह कयो वञे त इजलास में शिरकत करे गैर मुल्की फंडनि वारनि मनसूबनि ते ब्रीफिंग ॾे। JUI सरबराह मौलाना फजल रहमान JDA सरबराह पीर पागारे विच मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सूरतहाल ते ॻाल्हि मौलाना फजल रहमान पीर पागारे सां कराची में संदसि रहाइशगाह पहुची मुलाक़ात कई। बिन्ही जमात विच में सियासी सहकार वधण ऐं ॿियनि मामलनि ते सलाह मशवरा। मौलाना फजल रहमान JDA सरबराह पीर पागार खे ईंदड़ साल सखर में मुनक़िद थींदड़ अमन कॉन्फ्रेंस में शिरकत जी दावत बि ॾिनी। मुलाक़ात में JDA अॻवान पीर सदरुद्दीन शाह राशिदी, डॉक्टर सफदर अब्बासी ऐं ॿिया बि मौजूद हुआ। सिंध जे सीनियर वज़ीर शहजील इनाम अहमद चयो आहे त समूरनि असेंबली मेंबरनि खे यादि हुजणु घुरिजे त हुकूमत मंशियात जे ख़िलाफ़ सख़्त मुहिम हलाई आहे। अॻु बि असेंबली फ्लोर ते वाज़े करे चुको आहियां त हर मेंबर पाण खे मंशियात जे ख़ात्मे जो वज़ीर सम्झे, छाकाणि त मंशियात रुॻो हिकु इदारे या हुकूमत जो न पर पूरी क़ौम ऐं नौजवान नस्ल जो मसइलो आहे। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे सीनियर सूबाई वज़ीर शहजील इनाम अहमद चयो आहे त मंशियात रुॻो सिंध या पाकिस्तान जो मसइलो न पर पूरी दुनिया खे दरपेश चैलेंज आहे, जंहिंजा आलमी सतह ते नेटवर्क्स कमु करे रहिया आहिनि। अनमोल उर्फ पिंकी जी गिरफ़्तारी उन ॻाल्हि जो सबूत आहे त सिंध हुकूमत मंशियात जे ख़ात्मे लाइ संजीदा आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ालसन लंजार चयो आहे त अनमोल उर्फ पिंकी केस जी जांच मुकमल थियण ॾियो। जांच मुकमल थियण खां अॻु जांच जे मामलनि ते बहस मुनासिब नाहे। हक़ीक़तूं साम्हूं अचण ते मुलविस माण्हुनि जा नाला बि ज़ाहिर कंदासीं। स्पीकर असेंबली मेंबरनि जी इजाज़त सां समूरा तफ़सील ईवान में रखंदुसि। सिंध असेंबली में ॻाल्हाईंदे घरू वज़ीर ज़ालसन लंजार चयो त वफ़ाक़ी इंटेलिजेंस इदारा ऐं सिंध पुलिस जे ऑफिसरनि जी मावनत सां जवाबदार औरत पिंकी गिरफ़्तार थी। जवाबदार औरत पिंकी ख़िलाफ़ सिर्फ़ हिकु न पर केतिरा ई केस ऐं रिकॉर्ड मौजूद आहे। कुझु पुलिस अफ़सरनि केस खे ग़लति अंदाज़ में हैंडल करण जी कोशिश कई। ज़िम्मेवार अफ़सरनि ख़िलाफ़ सख़्त एक्शन वरितो पियो वञे।
सिंध पुलिस बदनाम मंशियात फरोश औरत अनमोल उर्फ पिंकी जी गिरफ्तारी। लाहौर में थियण वारी बयानन के रद्द करे छडियो। कराची पुलिस चीफ आजाद खान चयो त अनमोल उर्फ पिंकी जी गिरफ्तारी 12 मई ते कराची में थी है। पिंकी जी नेटवर्क में शामिल मानन के भी पकड़ियो गयो है। नेटवर्क में 20 खां वधीक औरतूं शामिल आहिनि, जिन मां 12 जो ताल्लुक लाहौर सां आहे। पिंकी जी नेटवर्क में असांजा हीरोज स्टार्स भी शामिल आहिनि। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे एडिशनल आईजी आजाद खान बुधायो है त गिरफ्तार कल पिंकी जी मोबाइल फोन में 869 नंबर मिले आहिनि, जिन मां 132 नंबर कराची जा आहिनि। पिंकी कराची में 2018 खां कम शुरू कयो। सिंध में पिंकी मथा 20 केस दाख़िल आहिनि। सिंध हुकूमत कणक जी पोखी न कंदड़ आबादकारनि खां पैसा वापस वठण जो हुकुम ॾेई छॾियो। समूरनि डीसीस खे खत डिफॉल्टर आबादकारनि खे 5 सालनि ताईं का भी सब्सिडी न ॾियण जो फैसलो। सूबे अंदर 3,30,000 आबादकारनि जी तस्दीक खां पोइ खैन फी एकड़ ते 14,000 रुपया ॾिना विया हुआ। खत में ॼाणा वियो आहे त कुछ आबादकारनि सब्सिडी वठण बावजूद कणक जी पोखी नाहे कई, जेका काबीना जे फैसले प्रोग्राम जी शर्तन जी सिधी रीत भंजकड़ी आहे। तंगवाणी वेझो नसीर शाख जे पुल तमीराती कम दौरान रही पई। 3 पोरियत दबजी फोत। कोठ शाहज़ैन खान बिजारानी भरसा वाकियो कम कंदड़ पोरियत दबजी विया। 3 ॼणा फोत। बिंजी अबूबकर नंदवाणी ऐं मां बख्श नंदवाणी तौर सुञाणप। कोटड़ी में मासूम बाड़ी घर अंदर पानी जे टैंकी में बुॾी फौत। मिस्किन कॉलोनी में 2 वरियनि जी सुहाना प्रो घर अंदर पानी जे टैंकी में किरी बुॾी फौत थी वई। मासूम बाड़ी जो लाश अस्पताल में घर पहुचण ते कुराम। चंबड़ में मंशियात फरोशन जो पुलिस ते हमलो। लेडी पुलिस एहलकार समेत 5 एहलकार जख्मी। मुख्तलिफ थाननि जी पुलिस मंशियात फरोशन जे इतला ते बमरो खूह स्टाफ वटि कार्रवाई कई। मंशियात फरोशन जे हमले में औरत एहलकार कायनात समेत 5 पुलिस एहलकार जख्मी थी पिया। जख्मी में एएसआई पठान खान चांडियो, एहलकार अकबर दल, आसिफ जलवाणी, पुलिस एहलकार फरीद लगारी शामिल। राजू खानानी में मला बिरादरी के बिंदुरनि में जमीन की मालकीता जहिड़ो 3 ॼणा जख्मी। देर छाछरे में जमीन की मालकीता मला दुरनि में जहिड़े दौरान कुहाड़नि लठनि जो आज़ादाना इस्तेमाल छेड़े सबब 2 दुरनि जा 3 ॼणा जख्मी थी पिया। जख्मी में 4 ॼणनि की हालत इंतहाई नाज़ुक ॿुधाई पई वञे, जेका बाद में वाह में मिट्टी खणण तां पठाण ऐं प्रोही दुरनि में जहिड़ो लठु लॻण जे नतीजे में 10 ॼणा जख्मी थी पिया। पटीदन में वधंदड़ बदअमनी खिलाफ शटरबंद हड़ताल। नंढा वॾा कारोबारी मरकज़ बंद। बदअमनी खिलाफ शहरी रोडन ते निकिरी आया। सिद्धू चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो ऐं नारेबाज़ी। अॻवाननि चयो आहे त शहर ऐं पासे बदअमनी वधी वई आहे। पुलिस तहरीक नथी वठे। इलाइक़े मां थियल फुरू ऐं चोरी वापसि कराए अमन बहाल करायो वञे। सखर में जवाबदार पंहिंजी घरवारी खे कुही क़त्ल करे छॾियो। गोल टुकरे पाड़े में घरू अणवरता औरत साल रिंद बेदर्दी सां कत्ल। वाक़े बाद जवाबदार गुलाब रिंद फरार। मक़तूला जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि जे हवाले। मक़तूला औरत जे भाउ ज़ाहिद रिंद ॿुधायो त भेड़ी में संदसि भेण खे तेज़दार औज़ार सां गलो कपे क़त्ल करण बाद फरार थी वियो आहे। कार्रवाई करे साणसि इंसाफ़ कयो वञे। तंडे मोहम्मद खान में बरतरफ सिविल जज समेत 4 जवाबदार गिरफ्तार। मंशियात हथ। हैदराबाद मेन रोड ते पुलिस जो कार ते छापो। 14 कटा चूरो सोपारी हथकड़ जी दावा। गिरफ्तार थियलनि में अगूणो सिविल जज ज़ाहिद मुगेरी, साजिद लाशारी, बिलाल सुमरो ऐं मुनीर मला शामिल। पुलिस ज़रियनि मूजिब गिरफ्तार अगूणे जज वटां पिस्टल भी हथायो आहे।